खून जो इंसाफ क्यों मसलो क्या बाबा खून जो इंसाफ क्यों खून जो इंसाफ क्यों खून जो जवाब दो बेगुनाह असांजा मासूम हिते क़त्ल थिया विया आहिनि बेगुनाह मासूम मारिया विया आहिनि ज़ुल्म कयो असां सां इंसाफ़ न अचो सर खून जो इंसाफ खून जो वीडियो जाम नंढड़नि छोकरनि खे स्कूल का ॾिनो अथनि त हिन 11,000 उहो हेठि 11,000 असांजा बच्चा तड़पी मां आहिनि हिननि खे अस्पताल बि न पहुचाए अथनि हिते असांजा तड़पी मां आहिनि हिननि बेगरत को इहो न थियो आहे त असां वटि अचे का आयात कनि असांजा इंसान न बच्चो मरे को उनखे बि उन जे लाइ बि माण्हुनि वटि एहसास आहे हे कहिड़ा करोड़पति खरबपति हिन मक़सद ई आहे असां मज़दूर इंसान न आहियूं असांजो हक़ न आहे हे त मां सम्झ में अचे थी एहतिजाज पर तस्वीरूं बि लॻल आहिनि तस्वीरूं बि तव्हां लॻाए छॾियो न साईं असां हमेशह परिस्तार आहियूं तव्हांजा परिस्तार आहियूं असांखे तव्हां मां असांखे छा पई उमेद हुई इन जे करे असां तव्हांजो तस्वीरूं लॻायूं साईं ज़रूरु तव्हां ग़रीबनि जा हक़ कंदो असां अदल इंसाफ़ ॾियाराईंदो हक़ ॾियाराईंदो असां यकीन हक़ खपे सर असांखे उमेद हो असां जेॾी महिल तव्हां ॾिसंदासीं मज़लूमनि जो तव्हां साथ ॾियो असां बि तव्हांजो तस्वीर खणी असांखे बि असांजा हिते बच्चा कंपनी में कमु कंदा हुया 10 सालनि खां कंपनी में हिते कमु कंदा हुआ असांजा नंढड़नि खे स्कूल ॾिनो अथनि स्कूल जी जेका रेंज हुई उहा 11,000 स्कूल में टच थियो आहे असांजा तस्वीर हिनखे बाबा वेझो कयो मुंहिंजी तस्वीर खे हटायो साईं असांखे स्कूल इहो ॾिनो अथनि काहे वञो हिननि जे मथां को बि निगरान को वॾो कोन बीठो आहे सेफ्टी इंचार्ज कोन हो सेफ्टी इंचार्ज जो फर्ज़ पियो बणिजे त हिननि छोकरनि खे ॾिसे त 11,000 मथो उन न कयो अबाराणी में 11,000 में फाथा आहिनि उन खां पोइ जेको तव्हां उन मामले जी ॻाल्हि था कयो हिकिड़ी वीडियो वायरल थी जी जी साईं जेको पेरनि में पायूं निकितियूं करंट पास थी निकितो आहे ॿ नौजवान जेके असांजा शहज़ादा तव्हां फोटो में ॾिसे सघो था हिननि जी उमिरि छा आहे असांजे जिगरनि खे अच्छा न मां इहा वीडियो ॾिठी त हुन में इहा शइ लिखियल हुई त 2 नौजवाननि खे 11,000 जी तार का चंबड़ी वई आहे वाट वेंदे न सही ईअं न स्कूल कंपनी जो मज़दूर आहे उहा ॻाल्हि उन्हनि खून लोहण लाइ कयो माना हिन ग़रीब आहिनि दरपद थियनि भली ख़बर ई न आहे मां जॾहिं साईं मूंखे कोटड़ी मां फोन आई आहे कोटड़ी मां उतां निकितो आहे मां हितां आयो आहियां मुंहिंजे पुट जो लाशो एम्बुलेंस में पियो आहे एम्बुलेंस वारे खां मां सवाल कयो आहे त बाबा हिनखे तूं खणी छो न वे चइबा को वारिस हुजेसि हिननि बेशर्मनि खे इहो बि न हो जो हितां को बि माण्हू मोकिलियो आहे पंहिंजे कंपनी जो हॉस्पिटल त हुनखे पुॼाए न पोइ हुनजी ज़िंदगी बचे या न बचे हा मुंहिंजो नसीब हो कहिड़ी जॻह ते वाक़ियो साईं अचो तव्हांखे ॾेखारियो इहा जॻह इहे 11,000 खून जो इंसाफ स्कूल 3 ॼणनि जी हिकड़ खां ई घणो आहे हिन जॻह ते हिते स्कूल स्वच्छ थियो आहे हिते असांजा शहज़ादा तड़पी मार पेरनि मां पायूं पेरनि मां पायूं निकितियूं तव्हां वीडियो ॾिठी हूंदी काड़ी कंपनी वारो बीठो आहे
सेफ्टी इंचार्ज सेफ्टी इंचार्ज में हिकिड़ी ॻाल्हि बताए ॿुधायो न ही हक़ीक़त में बेगैरत है ना हिननि वटि पैसो अची थो वञे पोइ हिननि खे ग़रीबनि जे बचनि जो क़दुरु न आहे हिननि खे इहो क़दुरु कोन्हे त को ग़रीब जो बचो आहे उनजो ख़्यालु रखिणो आहे न हिन कुतनि खे किरोड़ रुपया कमाइणा आहिनि हिन लंडन टाउन में अरबे रुपया हिननि सिर्फ़ु कमाया आहिनि हिननि खे इहो क़दुरु नथो थिए त ही बच्चा जेके ग़रीब मिसकीन माण्हुनि जा रोज़गार था कनि उन्हनि खे सेफ्टी ॾिजे सेफ्टी जो को बंदोबस्तु हुयो हुन वक़्तु और सेफ्टी जो बंदोबस्त कोन हो उहो सेफ्टी इंचार्ज आहे काथे उहो त अचे काथे आहे उनखे शूज़ नंढड़नि खे काथे आहे हेलमेट काथे हैंड ग्लव्स काथे आहे कुझु बि न हो ईअं असां नंढड़नि खे स्टूल ते करायो पोइ एहसास हिननि खे न आयो वाक़ियो पेश आयो आहे उनजो को केस दाख़िल कोन थियो आहे सर कुझु बि असांखे आसरे में रहाईंदा आहिनि आसरे में डैच में असां अचूं था तव्हां ॾे तव्हां सां ॻाल्हियूं था कयूं तव्हां जीअं चवंदो उअं ई कंदासीं ॿिए बि आया नंढड़े पंहिंजे खे मां तपनाइण ॿिए बि वियुसि ॿिए बि आया पर उते बि इहे ॻाल्हियूं करे आया बाबा तव्हां कुझु बि न कजो असां तव्हांजे लाइ वेठा आहियूं असां तव्हांजी हरदम मदद कंदासीं हेल्प कंदासीं तव्हांखे मदद जी छा ज़रूरत आहे असांखे अदल इंसाफ़ आहे कोन साईं असांखे दुआ घुरण कमीना न आया आहिनि जे दुआ घुरण हुजे असां वाल ते न आहियूं पोइ बि असांखे कुझु थधो छंडो पए हा यहाँ ते दुआ घुरण लाइ बि न आहिनि आया असां सां हिननि ज़ुल्म कयो आहे साईं या त वॾी नाजाइज़ी आहे हिकिड़ो ॿ नौजवान मां त सम्झां थो हे हादसाती मौत न आहे हे हादसाती हथनि सां ज़ुल्म कयो आहे हथ सां ज़ुल्म थियो आहे तव्हांजे बच्चनि सां ज़ुल्म थियो आहे असां हर मुमकिन तव्हां सां सहकार करण जे लाइ तयारु आहियूं तव्हां अॼु हिते वेठा आहियो बीठा आहियो तव्हां ॾिठुमि मुंहिंजी बि तस्वीर तव्हां लॻाए छॾी आहे पोस्टर्स में बहरहाल इन्हनि शयुनि जी ज़रूरत न आहे मां तव्हां सां हर मुमकिन सहकार करण जे लाइ तयारु आहियां हिननि जा जेके ठेकेदार मालिक जेके बि आहिनि मां तव्हां सां वाइदो कयां थो जे तव्हां चवंदो त हे अॼु तव्हां बीठा मूंखे ख़बर न आहे त एहतजाज जे सिलसिले में बीठा हो या मुंहिंजे करे इहो रस्तो करे बीहारे छॾियो मूंखे न आहे ख़बर पर मां तव्हांखे चवां थो त जेकॾहिं अगरि तव्हां चओ था त इनशाला तव्हांजे बच्चनि जो इंसाफ़ थींदो धरणे जी ज़रूरत पई धरणो हणंदासीं एहतजाज जी ज़रूरत पई एहतजाज कंदासीं SSP सां बि ॻाल्हाईंदासीं मां सम्झां थो अञा SSP हैदराबाद हिते मौजूदु आहे अमजद शेख अञा उहे आहिनि त मां अमजद शेख साहिब खे गुज़ारिश कयां थो त हीउ तमामु वॾो दर्दनाक वाक़ियो पेश आयो आहे 11,000 जी तार में मिसकीन ग़रीब बेसहारा नौजवान जेके बेरोज़गारी सबबु हैदराबाद ऐं कराची में तरसियल हूंदा आहिनि उन्हनि खे हिननि ठेकेदारनि हिननि कुतनि किरोड़नि अरबनि रुपयनि जी लालच में हिन बच्चनि खे असांजनि खे 100, 150, 200 ॾेई करे उन्हनि खे बिजली जे तारनि में हणी था छॾनि उन्हनि जे सेफ्टी जो को बंदोबस्तु कोन्हे न ई उन्हनि खां को पुछाणो आहे त तव्हां हिन खां पुछाणो कयो त सेफ्टी जो को बंदोबस्तु आहे या कोन्हे इहो साॻियो ई ठेकेदार इहो साॻियो ई मालिक छा पाण हिन रोड ते बीहंदो 11,000 जी तार जे हेठां बि कोन बीहंदो इहे बुलेट प्रूफ गाॾियूं इस्तेमालु कनि था इहे रोडनि रस्तनि ते बि कोन था निकिरनि त मथां असां मरी पऊं पर ग़रीब ऐं मिसकीन जेके असांजा सिंधी मारोड़ आहिनि उन्हनि जे नौजवान बच्चनि खे बिजली जे तारनि में घिड़ाए था छॾनि असां सम्झूं था इहो क़तल आहे ऐं जेकॾहिं मां तव्हां सां वरी वाइदो कयां थो हींअर बि तव्हां चवंदो त एहतजाज करण जे लाइ तयारु आहियूं जे तव्हां चवंदो त हैदराबाद प्रेस क्लब में हज़ारनि जी तादाद में मां पाण बीहंदुसि जेसि ताईं इंसाफ़ नथो थिए तेसि ताईं धरणो हणी वेही रहंदासीं को रोड बंदि करणो पियो रोड बंदि कंदासीं हिन लंडन टाउन में बीहणो पियो हिते बीहंदासीं पर इरशाद ऐं ॿियो कहिड़ो ॿुधायो पिया काशिफ कुरैशी हिननि जे ख़िलाफ़ जेकॾहिं केस दाख़िल नथो थिए इन्हनि खे गिरफ़्तार नथा कनि तेसि ताईं असां ख़ामोश न वेंदासीं इंसाफ़ कयो इंसाफ़ कयो असांखे ख़बर कोन हो तव्हांखे असां ॿुधीसीं अॼु ॻाल्हि इहा त तव्हां हिन रोड सां अचो था असां पेनाफिलेक्स ठाहे फोटो तव्हांजो खणी असां उमेद समझी अचे हिते बीठासीं त सर कादिर साहिब चवण ईंदो इंशाअल्लाह झोली झले असां हुन खां इंसाफ़ जी उमेद कंदासीं त सर असांजा मासूम बेगुनाह हिते मारिया विया सर असां सां इंसाफ़ न थियो इन वेशन जा माण्हू असांखे चवनि था तव्हां हली मिलो हू असां सां मिलण लाइ तयारु कोन्हनि असां वञी उन्हनि सां मिलूं इन्हनि बेगैरतनि खे इन्हनि सां एहसास न आहे ॻाल्हि बात आहे ॿुधायां थो तव्हां हिननि सां न मिलंदो इन्हनि सां मुलाक़ात हाणे थींदी हैदराबाद सेंट्रल जेल में इंशाअल्लाह ज़रूर हैदराबाद में थाननि ते गेलबो केस दाख़िल थींदो
तव्हां उम्मीदूं सम्झो इंशाल्लाह सर, उम्मीद असां तव्हां सां गॾु आहियूं उम्मीद आहे सर। हर मुमकिन तव्हां सां सहकार रहंदो मां हींअर के प्रोग्राम में पियो हुयमि तव्हांजो ही बी करे मां लथो आहियां मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हां सां मां गॾु नवी दासी असांखे इंसाफ़ खपे असां पंहिंजे जीअरनि ॿारनि नंढड़नि ॿारनि जी ॿाहूं वेही कटायूं असांजे सां ज़ुल्म थियो आहे त अस्पताल में हॉस्पिटल में पुछण लाइ न आया जी पुछण लाइ बि न आया आहिनि सर 13 ॾींहं मुंहिंजो भाउ ते तड़पियो मूंखे डॉक्टर साहिबनि चयो उनजो बाज़ू कटंदो इंशाल्लाह उनजी हयाती बचंदी मां पंहिंजे अखियुनि सां वेही पंहिंजे भाउ जो बाज़ू कटायो आहे सर इन ज़ालिमनि खे अहसास कोन आयो फोन करे पुछा न कयो बाबा ॿियो हवाल नंढड़ा कीअं आहिनि अड़े वेशियो अगरि तव्हांजो औलाद हुजे हा त छा कयां इंसाफ जो हुनजो इंसाफ़ ॾियो उन खां पोइ जॾहिं ही तव्हांजा ॿ नौजवान क़तल थिया आहिनि त छा इन्हनि तव्हांखे का धमकी ॾिनी आहे कंहिंखे दान आहे ॾियणी अहिड़े क़िस्म जूं धमकियूं वग़ैरह मौतमार धमकियूं तव्हांखे ईअं कंदासीं तव्हां ग़रीब हो असां करोड़पति हूं तव्हां छा कंदव असांखे अहिड़ियूं अहिड़ियूं असांखे धमकियूं ॾिनियूं बि हुनजे बावजूद बि असां पूरो मने एहतजाज ख़तमु न कंदासीं जेसीं ताईं असांजो इंसाफ़ न थींदो बिल्कुलु असां तव्हां सां गॾु आहियूं हे पंजाब जो को बि कुरैशी आहे या किथां जो बि आहे असां तव्हां सां हर मुमकिन सहकार कंदासीं हींअर मां तव्हांखे इहा ई गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजो किथे प्रोग्राम में वञिणो आहे मूंखे अगरि इजाज़त ॾियो त मां तव्हांजी इजाज़त सां उतां वञा जेसीं ताईं को फ़ैसिलो नथा कयो असां कोन छॾींदासीं तव्हांखे असां उमेद सम्झी असांखे इंसाफ़ ॾियारियो सां गॾु आहियां हर मुमकिन तव्हां सां गॾु आहियां जेकॾहिं ॾिसो हींअर तव्हां अचानक मूंसां मुलाक़ात कई आहे पर मां इहो थो चवां जेकॾहिं तव्हां प्लानिंग कयो प्लानिंग करे पाण को एहतजाज को धरणो हणूं भले तव्हां जेकॾहिं चाहियो था मां ॾिसो न हींअर त मूंखे बि ख़बर न हुई त तव्हांजो इशू छा आहे मूंखे न हुई ख़बर पर तव्हां ॿुधायो आहे मूंखे ख़बर पई मुंहिंजो माइंड सेट थी वियो ख़बर पइजी वई त बाबा हीउ इशू आहे हिकिड़ो इन ते असांखे लाज़मी आवाज़ उथारणो आहे इन जे लाइ जदोजहद करणी आहे त मां तव्हां सां वाइदो थो कयां मुंहिंजो नंबर बि तव्हां नंबर लिखो मुंहिंजो तव्हां जेॾीमहिल दिलि चवे तव्हां मूंसां राब्ते में अचो मुंहिंजो नंबर लिखो तव्हां जेॾीमहिल तव्हांजो दिलि चवे शाज़िब तव्हां ई लिखो ॾेई छॾियो भाऊ जो नंबर भाऊ तव्हां में उम्मीद रखूं था अलाह में उम्मीद है हिकिड़ो अलाह जो आसरो इंसाफ़ न थियो मां हिते वेही नंढड़ा वठी बुख ते वेही रहंदुसि अगरि इंसाफ़ न थियो ॻाल्हियूं कयो ॻाल्हियूं सही बच्चा तव्हांजा आहिनि मूंखां वधीक दर्द तव्हांखे हूंदो जेकॾहिं हे भाड़िया बेगैरत ॻाल्हियुनि जी ॻाल्हि था कनि त ही सम्झनि था ही सम्झनि था त ही बिरयानी जे प्लेट ते विकामजंदड़ के माण्हू आहिनि उन्हनि खे असां ॿुधाए छॾियूं था त असां उहे गैरतमंद आहियूं जेकॾहिं तव्हां असांजे नौजवाननि जो खून कयो आहे त हुनजो बदिलो इंशाल्लाह तव्हांखे कानून जे कटड़े में वठंदासीं ॻाल्हियूं न थींदियूं बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे ॻाल्हियूं करे छा कंदा तव्हां सां घणा 13 घणा ॾींहं थी विया फोन करे असांखे पुछो हाणे ॾिसनि था त हाणे असां हिननि खां भिखारियूं भी कढणा आहियूं असां कोर्ट ते ईंदासीं इंसाफ़ वठंदासीं तव्हांजो हक़ आहे तव्हां हिननि खे इन मामले में असां हिननि खे छिकींदासीं त बाबा तव्हां जॾहिं नौजवाननि खे कमु था करायो 11,000 जी तार में हींअर असां बीठा आहियूं बाबा हे ॾेखार जंहिं 11,000 जी तार में नौजवाननि खे क़तल कयो आहे क़तल करायो आहे हिन में वापडा जो अमलो बि मुलविस आहे ही ठेकेदार इरशाद काशिफ नाला आहिनि उहे बि इरशाद काशिफ इहे बि हिन में मुलविस आहिनि जेसि ताईं इन्हनि खे तव्हां कानून जे कटड़ में नथा आणियो तेसि ताईं इन्हनि सां